लारकानो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्ट गदा हुसैन जी रिपोर्ट मुताबिक़ DIG लारकानो जावेद सुहारो जिसकानी अव्हां खां सवाल आहे त कुझु ॾींहं अॻु जनरल बदीन में अव्हां पारां रेंज जे तमामु सालनि खां मुक़ररु थियल सब इंस्पेक्टर ASI हेड मुरर PC क्लार्कनि खे हिकु ज़िले खां ॿिए ज़िले बदर कयो, पर DIG लारकानो ऑफिस में केतिरनि ई सालनि खां सनबी पोस्ट हेड क्लार्क जी सीट ते मुक़ररु थियल क्लार्क अब्दुल गफ़ूर शेख खे त न हटायो वियो, जॾहिं त संदसि ट्रांसफ़र जो आर्डर कंबर एट शदाद कोट ज़िले तारीख़ 25/9/2023 ते ट्रांसफ़र ऑर्डर जारी कयो वियो आहे, जंहिंजो लिस्ट सीरियल नंबर 3 ते नालो ट्रांसफ़र थियल आहे, जेको हिन वक़्त बि DIG लारकानो ऑफिस में ड्यूटी सरअंजाम ॾेई रहियो आहे। छा ही अव्हां खां वधीक ताक़तवर या सिफ़ारिशी आहे, या ज़िले बदर थियल अमलदारनि जी सिफ़ारिश न हुई, या ऑफिस में मुख़्तलिफ़ मुद में मिलंदड़ बजट खे लुट फुर करे लखें रुपयनि जा ॻरा बिल ठाहिण जो क्लार्क माहिर आहे।